अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, सिंध समेत समूरे मुल्क में पहिरीं डिजिटल आदमशुमारी वारो अमल 1 मार्च खां शुरू थी वियो आहे ऐं सिंध समेत समूरे मुल्क में पहिरीं डिजिटल आदमशुमारी जी शुरूआति कई वई आहे ऐं 10 वरियनि जे मुक़ररु वक़्त खां 5 साल अॻु शुरू थींदड़ हीअ आदमशुमारी महीने ताईं जारी रहंदी ऐं डिजिटल आदमशुमारी तहत हर स्ट्रक्चर जे जियो टैगिंग थींदी ऐं घरनि तोड़े माण्हुनि जी ॻणप जो समूरो रिकॉर्ड जेको आहे रोज़ानी जे बुनियाद ते ख़ुदकार निज़ाम ज़रिए महफ़ूज़ कयो पियो वञे ऐं घर घर पहुचंदड़ ॻणप अमलो पंहिंजे टैबलेट्स ऐं सॉफ्टवेयर ज़रिए सुवालनि जा जवाब दाख़िल कंदो उन में ऐं कराची ऐं हैदराबाद समेत सिंध जे 30 ज़िलनि में 43,833 सेंसिस ब्लॉक क़ाइमु कया विया आहिनि ऐं सिंध जूं जेके क़ौम परस्त धुरियूं आहिनि ऐं जमायतूं आहिनि ऐं उन सां गॾु MKM पाकिस्तान आहे उन इन जी मुखालफ़त करे चुकियूं आहिनि ऐं सिंध में इहो पहिरें ॾींहुं जेको 1 मार्च खां शुरू थियो डिजिटल आदमशुमारी जो अमल उहो पहिरें ॾींहुं रोलड़े जो शिकार रहियो आहे ऐं केतिरनि ई शहरनि में अमले पारां सामान ऐं ॿिया वसीला जेके आहिनि उहे न मिलण जूं बि शिकायतूं साम्हूं आहिनि ऐं अक्सर इलाइक़नि में इंटरनेट जी सहूलियत न हुअण या घटि स्पीड या उते जेके सिग्नल्स आहिनि उहे न हुअण जे करे केतिरियूं उन्हनि जेके अमलो आहे उन्हनि बि दावूं कयूं त सिग्नल नथा अचनि ऐं अहिड़ी तरीक़े सां मेहड़ में आदमशुमारी अमले खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञण लाइ ट्रांसपोर्ट न मिली ऐं फैज़गंज सालेपट ऐं उमरकोट में डिवाइसिस ते सिग्नल न अचण जे करे उते मसइला पैदा थिया ऐं घोटकी जैकबाद ॿियनि शहरनि में बि आदमशुमारी अमले जा जेके आहिनि डिवाइसिस बंदि पियल नज़र आया ऐं नवाबशाह में डिप्टी कमिश्नर अब्दुल अलीम लाशारी हिकु घर ते नंबर लॻाए 7हीं डिजिटल आदमशुमारी जी जेका सो शुरूआति कई। डिप्टी कमिश्नर सैयद जवाद मुज़फ़र हिकु इमारत ते नंबर लॻाए उनजी आदमशुमारी जो इफ़्तिताह पिणु कयो ऐं हाल में असिस्टेंट कमिश्नर मुज़फ़र बुर्डो जेको आहे सईदाबाद में असिस्टेंट कमिश्नर जेको मुज़फ़र बुर्डो आहे उन सईदाबाद में असिस्टेंट कमिश्नर अली शान मलक जी निगरानी में आदमशुमारी अमल खे डिजिटल डिवाइसिस सां ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं उन रवानो कयो सुबुह सां, पर जेको अमलो हुयो उनखे पूरो सामान न मिलण जूं शिकायतूं मिलियूं ऐं अहिड़े तरीक़े सां सॼी सिंध में जेका अॼु आदमशुमारी जी पहिरीं घरशुमारी जेका शुरू कई वई आहे, घरनि जी ॻणप जो जेको अमल शुरू कयो वियो 1 मार्च खां, इहो जेको 1 महीने ताईं इहा जेका ॻणप जारी रहंदी। हाणे सूरत असां जे साम्हूं इहा बि आई आहे त सिंध में आदमशुमारी हिकिड़े अहिड़े वक़्त ते शुरू कई वई आहे जंहिं वक़्त ते सॼी सिंध जेका आहे सो ॿोॾ जे सबबु ॿुॾल आहे, माण्हुनि जा घर ॾठल आहिनि ऐं माण्हू बेघर थियल आहिनि, माण्हू अञा पंहिंजा घर ॿीहर अॾाए न सघिया आहिनि। त अहिड़ी सूरत में 5 साल अॻु में इहा डिजिटल आदमशुमारी कराई पई वञे ऐं इन में हिकिड़ी वॾी ॻाल्हि साम्हूं असांजे इहा बि आई आहे त इन तर्जा निगारनि जो इहो चवणु आहे त हीअ जेका आदमशुमारी कई पई वञे उन आदमशुमारी में को बि शनाख़ती कार्ड जो शर्त नाहे रखियो वियो। इन शनाख़ती कार्ड जो शर्त न रखण जे करे जेको बि माण्हू सिंध में रहे थो उहो पंहिंजो उन में आदमशुमारी में ॻणप कराईंदो ऐं उन ॻणप में ॾिठो इहो वियो आहे त जेकॾहिं आदमशुमारी जेका थिए थी उन आदमशुमारी में जेके सिंध में माण्हू रहनि था उहे मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदा हुजनि पर उहे सिंध में रहनि था, सिंध जो खाइनि था, त उन्हनि खे खाने में जेको आहे सो क़ौम जे खाने में सिंधी लिखाइणु घुरिजे, छाकाणि त हीअ जेको सिंध जी जेका ॻणप थींदी, जेका आदमशुमारी थींदी, सिंध खे जेको सो NFC एवॉर्ड बि उन आदमशुमारी जे तहत ॾिनो वञे थो ऐं आदमशुमारी जेकॾहिं उन में मुख़्तलिफ़ क़ौमूं रहंदड़ हूंदियूं ऐं मुख़्तलिफ़ हूंदियूं त उहो जेको आहे सिर्फ़ु सिंध जे हिसे जो जेको NFC एवॉर्ड हूंदो उहो हिनखे मिलंदो। इहा आदमशुमारी जी सॼी सूरत जेका आहे उहा ईअं साम्हूं अचे पई त जेकॾहिं हिते को पठाण रहे थो त बि उनजी बि आदमशुमारी बग़ैर कंहिं कार्ड जे कई वञे थी ऐं इन खां अलावा को बलोच रहे थो त उनजी बि बग़ैर कंहिं कार्ड जे आदमशुमारी कई वञे थी, छाकाणि त हू जेकॾहिं पंहिंजे बलोचिस्तान में पंहिंजो ॻणप कराईंदा त हू NFC जेको एवॉर्ड हूंदो या जेकी सहूलियतूं आबादी जे बुनियाद ते सूबनि खे मिलंदियूं उहे ज़रूरी आहे त उन्हनि सूबनि में मिलंदियूं ऐं साॻी जाइ ते जॾहिं
सिंध में जेके सिंधी माण्हू रहनि था, हीअ सॼी सूरत हाल साम्हूं अचे पई त जेका हीअ ॻणप शुरू कई वई आहे घर घर जी, उन में सिर्फ़ु इहो रॻो डिवाइसिस जो मसइलो न आहे, पर साॻी जाइ ते हीअ ॻणप बग़ैर कंहिं शनासी कार्ड जे कई पई वञे। इहो उसूल किथे बि इहो लागू नथो थिए त इहो जेको शनासी कार्ड खां सवाइ माण्हुनि जी ॻणप करे उनखे आदमशुमारी में इहो लिखियो वञे त हीअ हिन सूबे जो रहवासी आहे। हिते धारिया माण्हू उहे हिते आबाद आहिनि ऐं उन आबादी जे करे सॼो जेको भार आहे सिंधी माण्हुनि ते, सिंध जे माइदिनियान ते, सिंध जे जेको सो मुआशियात ते पियो आहे। ऐं जंहिंजे करे असांजे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ हीअ सॼी सूरत हाल या जेका कुझु थिए पई त इन आदमशुमारी में जॾहिं इहे अंग अखर साम्हूं ईंदा ऐं जॾहिं ज़ाहिर कई वेंदी आदमशुमारी त सिंधियुनि जो अंग जेको आहे सो बिल्कुलु घटि नज़र ईंदो, छाकाणि त हिते घणियूं क़ौमूं जेके आहिनि उहे हिन सिंध में रहनि थियूं, रोज़गार कनि थियूं। जेकॾहिं सिंध में ही सभु कौमूं रहंदड़ आहिनि ऐं उन्हनि खे सिर्फ़ु सिंधी वारे खाने में पंहिंजो सिंधी लिखाईंदियूं, सिंध में रहनि थियूं त सिंधी लिखाईंदियूं त यकीननि सिंध खे उहो पंहिंजे हिसे जो मिली सघंदो, जेतिरा माण्हू रहनि था ओतिरो उन्हनि खे हिसो मिली सघंदो। पर जेकॾहिं घणियूं क़ौमूं हुन में अलॻि अलॻि विराइजी वेंदियूं त उन सां इहो थींदो त सिंध खे पंहिंजो हिसो घटि मिली सघंदो, या उन में जेको हुनखे हिसो आहे नंढे सूबे जे तहत ऐं जेतिरी आदमशुमारी जे बुनियाद ते उनजी जेका विरासत थींदी त उहा तमामु घटि ईंदी नज़र ईंदी। पर जेकॾहिं असांजे पाकिस्तान जो हिकिड़ो वॾो सूबो आहे जंहिंखे सभिनी सूबनि जो वॾो भाउ चयो थो वञे पंजाब, उन में जेकॾहिं केतिरियूं बि क़ौमूं रहनि थियूं ऐं पंजाब में रहनि थियूं त उहे पंजाब में सिर्फ़ु पंजाबी लिखाईंदियूं त उहो सॼो जेको NFC वारो हिसो जेको हूअं ई उनखे पंहिंजे आबादी जे बुनियाद ते मिले थो त उहो वरी उनखे उन नई आदमशुमारी जे तहत मिलंदो। ऐं हीअ अक्सर धुरियुनि जो इहो बि चवणु आहे या तजनगर इहो बि चवनि था त हीअ जेका आदमशुमारी या डिजिटल आदमशुमारी कई पई वञे इहा हिकिड़ी मनपसंदि माण्हुनि जे करे कई थी वञे ऐं चूंड अमल जेको अचण वारो आहे उन में जेका आदमशुमारी ॾेखारी वञे थी त हू उन्हनि सिर्फ़ु पंहिंजा पंहिंजा मफ़ाद ॾिसी करे इन आदमशुमारी खे शुरू करायो आहे। इन आदमशुमारी जेका आहे उहा थिए पई त इन हवाले सां उन्हनि खे पंहिंजा ज़ाती मफ़ाद बि आहिनि, पोइ पंहिंजा पंहिंजा तक जेके आहिनि उन आबादी जे बुनियाद ते पंहिंजूं पंहिंजूं सीटूं उतां खणंदा ऐं चूंडुनि में उन्हनि खे वॾो फ़ाइदो पवंदो। इहो ई सबबु आहे त पर जेके सिंध जा माण्हू आहिनि, जेके सान्याबंद आहिनि ऐं जेके सॼण आहिनि सिंध जा, उन्हनि इन डिजिटल आदमशुमारी जी सख़्ती सां मुखालफ़त कई आहे, उन्हनि एहतिजाज जो चिताब ॾिनो आहे। पर उन जे बावजूदि जेका सरकार तरफ़ां इहा आदमशुमारी पंहिंजो 1 मार्च खां शुरू करण जो चयो वियो ऐं उहा बाक़ाइदे अमली तौर ते शुरू कई आहे। सॼी सिंध में जेके डिप्टी कमिश्नर आहिनि उन्हनि जे थ्रू जेको आहे सो उन्हनि अमले खे पंहिंजो डिवाइसिस ॾेई करे ऐं डिजिटल तरह सां मोकिलियो वियो आहे। पर इहो सॼो जेको डिजिटल सिस्टम आहे उहो सिंध जे केतिरनि ई अहिड़नि ॾूरान इलाइक़नि में जेको सो कमु नथो करे। जेकॾहिं उते हुननि जी इहा डिजिटल रजिस्ट्रेशन नथी थिए त उहे इलाइक़ा जेके आहिनि ॻणप खां रहिजी वेंदा ऐं उहे अॻिते जेको सो उन आदमशुमारी में न लिखिया वेंदा या आबादी घटि ॾेखारी वेंदी। साॻी सूरत हाल में जॾहिं हीअ ॿोॾि दौरान केतिरा ई घर ढथियल आहिनि, अञा ताईं उते फ़सुल बि न थी सघिया आहिनि, माण्हुनि पर ॿीहर जेको सो घरनि जी आबादी करणु शुरू कई आहे, पर काफ़ी घर अञा ताईं बि जेको सो पाणी सबबु जेके ढथियल हुआ उहे अॼिजी न सघिया आहिनि, माण्हू बेघर आहिनि। इन जे करे ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि उहे इन तबाह थियल आहिनि ऐं माण्हू उन सॼी आदमशुमारी में जेका घर शुमारी आहे उहा न कराए सघंदा, छाकाणि त हीअ जेके फैमिलियूज़ आहिनि उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं वियल आहिनि, उन्हनि जो को बि घर कोन्हे को त इहा घर शुमारी कीअं थी सघंदी आहे। साॻी जाइ ते जेका आदमशुमारी कई पई वञे, घरनि जे फ़र्दनि जी जेका ॻणप कई वेंदी ऐं उन में जेके लिखियो वेंदो त हाणे हितां अंदरूनी सिंध जा केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहे कराची जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तरसियल आहिनि, हैदराबाद जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तरसियल आहिनि, जा वॾनि शहरनि में तरसियल आहे। जेसि ताईं जो घरनि में जेको सो पाणी बीठल उहे वरी वापसि जॾहिं वञनि पिया त काफ़ी ख़ानदान पंहिंजे माइटनि वटि बि तरसियल आहिनि, पर उन्हनि जी का बि इन हवाले सां ख़दशो आहे त इहे जेके आदमशुमारी थिए पई इन में घर शुमारी सही न थी सघंदी, घरनि जी ॻणप सही न थी सघंदी ऐं इन सां गॾोगॾु जेके असांजा घर जा भाती उन्हनि जा हुजनि था त उहे भातियुनि जी बि मर्दमशुमारी जेका आहे उहा आदमशुमारी सही नमूने सां न थी सघंदी। उन जे करे हीअ सॼी सूरत हाल जेका आहे इन में अक्सर धुरियुनि जेको सो इन आदमशुमारी खे इहो सिंध जे लाइ हिकिड़ो साज़िश करार ॾेई छॾियो आहे त हीअ सिंध में जेका तकड़ी आदमशुमारी कई पई वञे, जॾहिं सिंध बड़भांग लॻी पई आहे
सिंधी माण्हू दरबदर आहिनि पंहिंजे घरनि खां ऐं इन सूरत हाल में डिजिटल आदमशुमारी जो नालो ॾेई जेका इहा आदमशुमारी कई पियो वञे इहा सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी इहा साज़िश आहे ऐं अक्सर धुरियुनि जो इहो मुतालबो बि आहे त हीअ आदमशुमारी रोके जेका 2027 में आदमशुमारी थियणी हुई उन में 2027 में इहा आदमशुमारी करे वञे छाकाणि त इहो उसूल आहे त हर 10 सालनि खां पोइ आदमशुमारी कई वेंदी आहे घरशुमारी कई वेंदी आहे पर हिन वक़्तु जेका सो 5 साल अॻु में इहा आदमशुमारी शुरू कई वई आहे जंहिं ते इलाही सारा धुरियुनि ख़दशा बि ज़ाहिर कया आहिनि ऐं असां हिते इहो चऊं था त सरकार खे इहा आदमशुमारी पंहिंजे मुक़ररु जेका 10 सालनि जो पीरियड आहे उनखां पोइ 2027 में इहा आदमशुमारी करणु घुरिजे जीअं माण्हुनि जा इहे जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे जेको सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश करार ॾियनि था त इहे समूरा इहे उन्हनि जा ख़दशा ख़तमु थी सघनि। इन सां ई पंहिंजे मेज़बान गुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा वरी मिलंदासीं नए इशू सां ॿिए कंहिं मौज़ू सां गॾु तेसिताईं अला भाई।